नाज़रीन हिते कराची खां अहम ख़बर शामिल कंदा हलूं। मुहर्रम उल हराम जे सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति सेंट्रल पुलिस ऑफिस में हिकु अहम इजलास थियो आहे। घरू वज़ीर ज़िया हसन लंझार जी सदारत में वीडियो कॉन्फ्रेंस थी आहे। घरू वज़ीर इजलास में अमन अमान ऐं सिक्योरिटी प्लान जे तफ़सीली जाइज़ो वठी हिदायतूं ॾिनियूं आहिनि। ज़िलनि रेंजर्स ऐं पुलिस ज़ोन्स खे मुहर्रम उल हराम लाइ सिक्योरिटी प्लान खे वधीक सराइतो बणाइणु घुरिजे। घरू वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। हसास जुलूसनि ऐं इज्तिमाउनि जे सिक्योरिटी ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। कंहिं बि क़िस्म जी गफ़लत ऐं बर्दाश्त न कई वेंदी। अमन कम्यूनिटियुनि आलमनि ऐं इज्तिमाउनि ऐं जुलूसनि जे सां मुसलसल राब्तो रखियो वञे। सोशल मीडिया ते इश्तिहाल अंगेज़ नफ़रत या फ़िरक़वारानी मवाद पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। घरू वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। हिकु दो ॿीहर मां खे कराची खां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। मुहर्रम उल हराम जे सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति सेंट्रल पुलिस ऑफिस में हिकु अहम इजलास थियो आहे। घरू वज़ीर ज़िया हसन लंझार जी सदारत में वीडियो कॉन्फ्रेंस थी आहे। घरू वज़ीर इजलास में अमन अमान ऐं सिक्योरिटी इजलास जो तफ़सीली जाइज़ो वरिती हिदायतूं जारी कयूं आहिनि। उन हवाले सां रिपोर्टर कराची बशीर अब्बास लाइन ते मौजूदु आहे। जी बशीर, तफ़सील खां आगाह कजो। मुहर्रम उल हराम जी सिक्योरिटी इंतज़ाम जे हवाले सां सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में इजलास थियो आहे। सिंध जे घर वज़ीर ज़िया हसन लंझार जी सदारत में जेको आहे इजलास थियो आहे। उन में जेको आहे वीडियो कॉन्फ्रेंस मीटिंग पिणु थी आहे। सिंध जे घर वज़ीर ज़िया हसन लंझार इजलास में अमन अमान जी सूरत हाल ऐं सिक्योरिटी प्लान जी जेको आहे तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं वधीक जेके ज़रूरी हिदायतूं आहिनि उहे पिणु जारी कयूं वियूं आहिनि। सभिनी ज़िलनि में रेंजर्स ऐं पुलिस ज़ोन खे मुहर्रम उल हराम जे लाइ सिक्योरिटी प्लान कंटोनमेंट क़दमनि ऐं जवाबी मैकेनिज़म खे वधीक असरातो बणाइण जे लाइ जेको आहे हिदायतूं कयूं आहिनि। हसास जेको आहे हंधनि ते जुलूस ऐं इज्तिमाउनि में जेके बि जुलूस निकिरंदा उन्हनि जी सिक्योरिटी जे लाइ जेको आहे ख़ासि हिदायतूं जारी कयूं आहिनि। कंहिं बि क़िस्म जी गफ़लत खे बर्दाश्त न कयो वेंदो अहिड़ो चवणु आहे सिंध जे घर वज़ीर जो। हिन चयो त मुहर्रम दौरान इंटेलिजेंस इदारनि ते ॿधल ऑपरेशन जेको आहे पिणु कयो वेंदो। कमबैंग ऑपरेशन खां वधीक जेके सरगर्मियूं आहिनि उहे पिणु जेको आहे तेज़ कयूं वेंदियूं आहिनि। सिंध जे घर वज़ीर पारां जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ ऐं सिक्योरिटी हिदायतनि ते सख़्ती सां जेको आहे अमल करण जी हिदायत कई आहे। समूरे जेके ज़िलनि जा SSP जा आहिनि सिंध जा उन्हनि खे सख़्तु हिदायतूं जारी कयूं आहिनि। अमीन कमेटी आलमनि ऐं इज्तिमाही जेके जुलूस आहिनि उन्हनि जे मुतज़मीन सां पिणु जेको आहे मुसलसल राब्तो रखण जी पिणु हिदायत कई वई आहे ऐं जेको आहे उन्हनि खे पुरअमन माहौल फ़राहम करण जी पिणु हिदायत कई वई आहे। सोशल मीडिया ते इश्तिहाल अंगेज़ नफ़रत अंगेज़ या का बि जेका फ़िरक़े वाराना मवाद आहे उन खे फैलाइण जे ख़िलाफ़ु जेको आहे पुलिस खे सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। समूरनि ज़िलनि में CCTV मॉनिटरिंग कमांड एंड कंट्रोल सिस्टम ऐं इमरजेंसी रिस्पॉन्स यूनिट्स खे मुकमल तौर ते जेको आहे फ़ाइल कई वञे अहिड़ियूं हिदायतूं घर वज़ीर पारां जारी कयूं वियूं आहिनि। सिंध पुलिस खे मुहर्रम उल हराम दौरान अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं अमन अमान बरक़रार रखण जे लाइ मुकमल तौर जेको आहे अलर्ट रहण जी हिदायत कई आहे। सभिनी फील्ड कमांडरनि खे पंहिंजे लाॻापियल ज़िलनि में सिक्योरिटी इंतज़ाम अहलकारनि जी मुक़ररी ऐं पेट्रोलिंग सिस्टम जेको आहे उनखे सख़्तु करण जी पिणु जेको आहे हिदायत कई आहे। जुलूस ऐं जलसनि जी जेके रस्ता आहिनि गुज़रगाहूं आहिनि उन्हनि ते सिक्योरिटी जेके आहे सख़्तु करे ऐं जेके बम डिस्पोज़ल टीमूं आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे सो हिदायत कई वई आहे त उहे पंहिंजो कमु सर अंजाम ॾियनि। स्नेप चेकिंग खे वधीक असरातो बणाए वञे ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहं ॾियण जे लाइ सिक्योरिटी सख़्तु कई वञे। सेफ सिटी ऐं CPO मॉनिटरिंग ऐं ज़िले कंट्रोल रूम जे विच में जेको आहे राब्तो ऐं मालूमात जो जेको आहे हिक ॿिए सां तावन करण जो पिणु जेको आहे हिदायत कई वई आहे उहो बरक़रार रखियो वञे। सिंध पुलिस कानून लागू कंदड़ इदारनि खे ऐं इंटेलिजेंस एजेंसियुनि जी बाहिमी तावन सां सभिनी जेको आहे सिक्योरिटी मामलनि खे असराइते तौरु अॻिते वधाइण जो पिणु जेको आहे चयो वियो आहे। कंहिं बि नाख़ुशगवार वाक़े खे मुंहं ॾियण जे लाइ रिज़र्व पुलिस अहलकार क्विक रिस्पॉन्स फोर्स ऐं एमरजेंसी प्लान मुकमल तौर ते जेको आहे हिन वक़्तु फ़ाल कया विया आहिनि। मुहर्रम उल हराम दौरान अवामी तावन बर वक़्तु मालूमात ऐं गॾियल कोशिशुनि अमन सलामती खे यकीनी बणाए वेंदो अहिड़ो चवणु आहे सिंध जे घर वज़ीर जो। हिन चयो त अमन अमान क़ाइमु करण जे लाइ हर जेको आहे क़दम खयां वेंदा। घरू जे ख़ासि सेक्रेटरी सईद अहमद शेख IG सिंध जावेद आलम ओडो एडिशनल IG कराची समेत जेको आहे IG सिटी ऐं उन सां गॾोगॾु एडिशनल IG स्पेशल ब्रांच एडिशनल IG ऑपरेशन्स समेत सभिनी ज़ोनल DIG ट्रैफिक पुलिस चीफ समेत ॿियनि जेको आहे आला अमलदारनि शिरकत कई आहे। जॾहिं त
हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं SSP जा जेके आहिनि ज़िलनि जा उन्हनि खे पिणु जेको आहे वीडियो लिंक ते हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि ऐं जेको माराम अलाराम जी जेके सिक्योरिटी आहे उन जे लाइ सख़्तु क़दम खणण जी पिणु हिदायत कई आहे। जी महिरबानी बशीर अब्बास तफ़सील खां आगाह करण लाइ।